ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया टंडो अलायार खां। 8 फेबरवरी ते टंडो अलायार जी क़ौमी असेंबलीअ जी 1 ऐं सूबाई असेंबलीअ जे 2 सीटुनि ते पोलिंग स्टेशन जो तइदाद 331 आहे, जंहिंमें 100 इंतिहाई हसास ऐं 85 पोलिंग स्टेशन खे हसास करार ॾिनो वियो आहे। थींदड़ आम चूंडुनि जे हवाले सां ज़िले टंडो अलायार में SSP टंडो अलायार अबरेज़ अली अब्बासी जी अॻुवाणीअ में सिक्योरिटी प्लान खे हतमी शिकिल ॾिनी वई आहे। उन सिलसिले में ज़िले टंडो अलायार जे 331 पोलिंग स्टेशन ते 2341 पुलिस जवान मुक़ररु कया वेंदा, जिन खे 3 ज़ोननि में विरहायो वियो आहे। उन हवाले सां सिक्योरिटी प्लान में 12 इंस्पेक्टर 24 सब इंस्पेक्टर ज़िम्मेवारियूं संभालींदा। ज़ोननि जी निगरानीअ लाइ DSP मुक़ररु कया विया आहिनि। उन खां अलावा सिक्योरिटी इंतज़ाम मौसर बणाइण लाइ 28 गाॾियूं ऐं 180 पुलिस अहलकारनि खे क्विक फोर्स जोड़ियो वियो आहे, जेको कंहिं बि एमरजेंसी जी सूरत में घुरायो वेंदो। उन खां अलावा टंडो अलायार ज़िले जे DSP ऐं SHO जूं 26 मोबाइल गाॾियूं ऐं 250 पुलिस अहलकार रोडनि ते तैनात कया विया आहिनि। इलेक्शन जे सिलसिले में SSP टंडो अलायार ज़िले में इलेक्शन सील क़ाइमु कयो वियो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया वेंदा।